वालेकुम याली मदद दोस्तों जी मां तव्हांजो काशिफ़ अली मौलाई मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां त मां तॾहिं वीडियो ठाहींदो आहियां जॾहिं मूंखे को सदमो रसंदो आहे दुख पहुचंदो आहे। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त अॼु खां 3-4 साल पहिरियों जॾहिं प्रिया कुमारी हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी सबील हलाईंदे अगवा थी वई उनखे 3-4 साल थी विया आहिनि त अञा ताईं लापता आहे। सो मां एसपी साहब के हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त महिरबानी करे उनखे आज़ादु करायो। छो जो इन कुर्सी ते फ़ैज़ अल्लाह साईं तव्हांखे कयो आहे त असां ग़रीबनि मज़लूमनि जी दर्द फ़रियाद तव्हां ॿुधो, तव्हांखे अल्लाह साईं ते फ़ैज़ कयो त असां अदालत कयो। मौला जो फरमान आहे 100 ॾींहं जी इबादत खां 1 ॾींहं जी अदालत जेको आहे सो अफ़ज़ल आहे। सो महिरबानी करे मज़लूमनि सां इंसाफ़ ऐं अदल कयो। एसपी साहब इन कुर्सी ते तव्हांखे अल्लाह साईं फ़ैज़ कयो आहे त ग़रीबनि सां हक़ ऐं हमदर्दी कयो। अगरि इहा पुलिस सची थिए त को मसइलो ई न आहे, प्रिया कुमारी आज़ादु थी वेंदी। छो जो एसपी साहब ख़ैरपुर जॾहिं इहो शहीद अली रज़ा हाजाने जे कातिलनि खे 2 ॾींहंनि में ॻोल्हे ज़ाहिर कयूं। अगरि पुलिस सची थिए त उनजे अॻियां कुझु बि न आहे, सभु ज़ाहिर थींदा कूड़ा सचा, कंहिं अगवा कयो कंहिं न आहे। सभु अॼुकल्ह रिकॉर्डिंग सिस्टम आहे, पुलिस फ़ोन रिकॉर्डिंग आहे, हूं आवाज़ रिकॉर्डिंग आहे। अगर पुलिस सची थी तो प्रिया कुमारी कुछ भी ना है, ये चंद ॾींहंनि में आज़ाद थी वेंदी। सो खुदा रा तव्हांखे अल्लाह साईं इन कुर्सी ते फ़ैज़ कयो आहे त ग़रीबनि मज़लूमनि सां इंसाफ़ कयो। छो जो तव्हां खां इन कुर्सी जो अल्लाह साईं हिसाब वठंदव। मां तव्हांखे ॻाल्हि हिकिड़ी ॿुधायां त हिकिड़ो बादशाह हुयो जंहिं पंहिंजी रैयत में ऐलान कयो त जेको बि मूंखे हिकिड़ी राति क़बर में रही क़बर जो हाल अहवालु ॾींदो, मां उनखे पंहिंजी धीउ वॾी जो संग ऐं अधु बादशाही जो उनखे ॾींदुमि। कोई बि रहण जे लाइ तयारु कोन हुयो। हिकिड़ो ग़रीब शख़्स हुयो जंहिं वटि हिकिड़ी गॾ हुई, ॿियो कुझु बि कोन हुयो। उन चयो भला मुंहिंजो गुज़र सफ़र मुंहिंजी तंग आहे, मरी वियुमि त जान छुटी वेंदी, जो आज़ादु थी वियुमि त ज़ाल बि मिलंदी, अधु बादशाही जो बि मिलंदो। उन वञी जेको आहे उन बादशाह खे चयो साईं मां क़बर में रहण लाइ तयारु आहियां 1 राति जे लाइ। पोइ उनखे वठी उन क़बर में खोटरे दफ़न कयूं। पोइ क़बर में जॾहिं दफ़न करे वापसी मोटी आया त अची मुनकर नकीर उनजे अॻियां उनखे उथारियूं त असांखे हिसाब किताब ॾिए। हुन चयो न मां MNA आहियां, न मां MNA, न MPA, मां हिसाब किताब छा जो ॾियां, मूं वटि त हिकु गॾ हुई। त मुनकर नकीर चयसि हिकु गॾ जो बि असांखे हिसाब ॾे। चई वठो हिसाब, तव्हांखे गॾ जो हिसाब ॾियां। हिकु वर्क उथारियूं त उन ते लिखियलु हुयो त तूं हिकु ॾींहुं गॾ खे पाणी कोन पीआरियो। उन पाणी न पीआरण ते उनखे सज़ा मिली। जॾहिं उहा सज़ा पूरी ठही वरी वर्क ॿियो उथारियूं त उन में लिखियलु हुयो त हिकु ॾींहुं गॾ ते हद खां वधीक वज़न सथियो। सो उन ते वरी हुनखे सज़ा मिलणु शुरू त ईअं कंदे कंदे नेठि ॾींहुं थियो। बादशाह अची हुनजी क़बर खोटरायूं त ईअं वठी उहो शख़्स भॻो त बादशाह पंहिंजा माण्हू हुनजे गॾु भॼाया त तव्हां इन शख़्स खे वठी अचो। उन शख़्स खे जॾहिं वठी आया हुन चयोसि त तूं मूंखे हाल अहवालु ॾे ऐं अधु बादशाही जो बि वठि ऐं बदवर धीउ सां शादी बि कर। हुन चयो साईं छॾ त मां पंहिंजी गॾ जी वञी ख़िदमत कयां। हुन चयो छा मसइलो आहे? चई साईं ख़ुदा थो ॼाणे मां सिर्फ़ु हिकिड़ी राति में हिकु गॾ जो हिसाब किताब न ॾेई सघियो आहियां। तव्हां हिन बादशाही जा मालिक आहियो, तव्हां सां अलाए छा अशर थींदो, ख़ुदा थो ॼाणे। सो मूंखे तव्हांजी बादशाही न खपे, मां गॾ जो हिसाब ॾेई नथो सघां, बादशाही जो हिसाब काथो ॾींदुमि। एसपी साहब मां तव्हांखे इहा ॻाल्हि थो ॿुधायां त इन कुर्सी ते वेहण जो बि हिकु मक़सदु आहे जंहिंजो अल्लाह साईं तव्हां खां हिसाब वठंदव। सो महिरबानी करे इन कुर्सी ते वेठा आहियो त ग़रीब ऐं मज़लूमनि सां इंसाफ़ कयो। जॾहिं अगरि असांजे बॉर्डर ते को फ़ौजी शहीद थी वेंदो आहे त असांजो पूरो मुल्क उनजो सोग मल्हाईंदो आहे। अगरि को पुलिस वारो शहीद थिए थो त असांजी अवाम सिंध जी उन ते ख़ुशी थी मल्हाए, मिठाइयूं विरहाईंदी आहे। त शुक्र आहे इहो बि असां मां हिकिड़ो जेको आहे सो ज़ुल्म असां सां घटि थियो। सो पुलिस वारा कुझु रहम कयो। ख़ुदा जो अज़ाब एॾो ख़तरनाक अथव, ख़ुदा जो कसम आहे त कोई न रहंदो। फ़रोन रहियो जेको पाण खे ख़ुदा सां रहंदो हुयो, चवंदो मां अलाह आहियां, उहो न रहियो। हिते कई बादशाह हुया जेके पाण खां वधीक बादशाह हुया, कोई न रहियो। तव्हां बि न रहंदो भेण। इमाम हुसैन जी सबील हलाईंदे हिकु हिंदू माण्हू मौला जी सबील हलाए थो, उनजो बच्चो अगवा थी वियो आहे, तव्हां उहो हिकिड़ो आज़ादु करे नथा सघो। अगर एसपी साहब या पुलिस सची थिए न तो को मसलो ही ना है, ये सब आज़ाद थी वेंदा। रुगा धाड़े अगवा करे माण्हू अगवा करे था वञनि। अगर उते पुलिस जो दाद फरियाद न आहे, पुलिस वारनि के अगर कुछ पुछनि था तो उन्हनि के उते अगवा चौकी ते मोचड़ा हणी उन्हनि को हथियार ऐं हर शइ खसिया था वञनि।
हेॾा धाड़ेलनि खे प्रमोशन मिली थो वञे इन्हनि शिकारपुर कंदकोट ऐं जेकमाबाद वारनि खे। त पुलिस सची थिए मूं कुझु पाण बहादुरी करे छो हिमत न हारे कुझु बुधबार थी अहिड़नि माण्हुनि खे सज़ाऊं मिलियूं वञनि कुझु ग़रीबनि सां ज़ुल्म घटिजे। कोई हुते कान छाजे असांजी पुलिस हिते ग़ुलाम आहे वॾनि माण्हुनि जी। अगरि भंगश साहिबु हुयो हिते असां वटि त केतिरो अमन हुयो ॾोहारी पंहिंजो नालो चेंज करे छॾींदा हुया। तो खुदारा तव्हांखे खुदा जीअं कुर्सी ते फ़ैज़ कंदो न उन मां तव्हांखे को बि हटाए नथो सघे। क़ुर शरीफ़ में आयत वतो इज़्ज़ो मंतशा वतो ज़िलो मंतशा। अलाह साईं जे हथ में आहे जंहिंखे इज़त ॾिए जंहिंखे ज़िलत ॾिए। तव्हांखे अलाह साईं कुर्सी ॾिनी आहे कुर्सी को बि नथो खसे सघे। तव्हां कंहिंजी ग़ुलामी न कयो तव्हां पंहिंजी ईमानदारी सां तव्हां पंहिंजी ड्यूटी निभायो त कुझु बि न थींदो। मां कुझु बि न आहियां हिकु ग़लीज़ इंसान आहियां। पहले मूंखे ॾाढो ख़ुदा जो कसम आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी सबील हलाईंदड़ नीगरी जो मूंखे अफ़सोस आहे। मां कॾहिं बि वीडियो न ठाहियां पर मजबूरी खां ठाहिणी थी पइजी वञे। मां हिकु मज़ाकी व्लॉग ठाहींदो आहियां फ़नी मुंहिंजो पेज आहे उन ते मां हीअ वीडियो हाँ सरदे खां रखां थो। ख़ामोश असांजी मीडिया खे अलाए छा थी वियो आहे 5 रुपयनि जे कढ लॻी पिया आहिनि। जो रमज़ान शरीफ़ आहे त होटल सरेआम हलनि था पिया। होटलनि ते अञा डंडो खणी चए था इहो होटल बंदि कयो या उन्हनि खां 2-3 रुपया पाण उन्हनि खे छा चवंदे असां हेॾो वेहूं था 4-5 चांहियूं खणी अची पिया पाण चांहियूं लुकी पीअनि था वेठा उहे होटलूं बंदि कराईंदा। होटल सरेआम हलनि था पिया होटल हलनि था पिया शराबूं हलनि थियूं पियूं रमज़ान शरीफ़ में। कुझु ख़ुदा ख़ुदा कयो घणा अल्लाह तौबा मरंदव कोन क़बर में हिकु ॾींहुं वेंदो ख़ुदा जो कसम आहे अहिड़ो तव्हांखे फ़रिश्ता कुटींदा अहिड़ो कुटींदव। तव्हां हिते ज़ालिम आहियो बादशाह फ़रऊन पाण खे सॼो था जेको तव्हांजे अॻियां आवाज़ु उठाए थो उन्हनि खे कई असांजा जवान जिन्हनि आवाज़ु उठाई उहे मारिया था वञनि। मीडिया वारा बि मौत खां ड्रिजनि था चवनि था हाणे 2 रुपया मिलनि था भला ख़ैर आहे ज़िंदगी त प्यारी हुजे। जेको आवाज़ु उठाए थो उहे मारिया था वञनि शहीद कराए था केतिरा तव्हां शहीद कराईंदो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम बि हिकु हुयो न करबला में यज़ीद जे अॻियां झुकियो न मुड़ुसु माण्हू चयो इमाम हुसैन जा मुरीद